असीं लाड़काणो प्रेस क्लब में मौजूद आहियूं, जिते GS महाज गुलाम सरवर सतो ग्रुप पारां सिंध में धारियनि जी यलगार अफ़गाननि जे ख़िलाफ़ ऐं कराची में अब्दुल्ला ॻोठ जे मथां पुलिस जी कार जे ख़िलाफ़ हुननि हिते तमामु ज़बरदस्त अंदाज़ सां एहतिजाजी रैली कढी ऐं प्रेस क्लब जे ॾाढो धरणो हयो आहे। अचो त उन हवाले सां हिते मौजूद GS महाज जे अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू इन हवाले सां छा था चवणु चाहिनि। सिंध में जेका धारियनि जी ख़ासि तौर ते अफ़गाननि जी झलकार ताज़ो थी आहे, ताज़ो बि हिनखे न चइजे, गुज़िरियल 40 सालनि खां वठी करे मुसलसिल जेके ई अफ़गान पनाहगीर अफ़गानिस्तान वारी जंग जे नतीजे में जेके हिन पासे ॾे आया, उन्हनि खे पाकिस्तान जी हुकूमत अहिड़े नमूने सां त वठी अचे सिंध में दाख़िल कयो आहे। जॾहिं त हिन वक़्तु 2011 में सुप्रीम कोर्ट इहो डिसीजन ॾिनो, फ़ैसिलो कयो त पाकिस्तान में जेके बि अफ़गानी आहिनि उन्हनि खे वापसि मोकिलियो वञे। पर उन जे बरअक्स हिते गवर्नमेंट, ख़ासि तौर ते सिंध गवर्नमेंट माना टिपरी हणी वेही रही आहे त हू कंहिं बि सूरत में अफ़गाननि खे ॿाहिरि कढण जे लाइ तयारु नथा थियनि। हुननि ताज़ो बि सिंध असेंबली जे अंदरि हिकिड़ो ऑर्डिनेंस पास कयो आहे, ठाराव पास कयो आहे त जेके अफ़गानी हिते आहिनि, जेके 40 लखनि खां वधीक अफ़गानी ख़ासि तौर ते कराची में ऐं सिंध जे ॿियनि शहरनि में उहे अफ़गानी रहनि था, उन्हनि जा डोमिसाइल, उन्हनि जा शनाख़ती कार्ड, उन्हनि जा कारोबार, उहे सभु कुझु उन्हनि खे लीगलाइज़ कंदा पिया वञनि। त इहो सभु कुझु सिंध असेंबलीअ में पीपुल्स पार्टी जे गवर्नमेंट ठाराव पास करे उन्हनि खे रेगुलर कयो आहे। जॾहिं त ॿियो पासो इहो आहे त सिंध जा जेके ॻोठ आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो त बारिया टाउन जे नाले में सिंध जे सवे न पर हज़ारे ॻोठनि खे वलियामेट करे, बलडोज़ करे उन्हनि जे मथां धारियनि जूं जेके उहे आबादियूं आहिनि, उहो बारिया टाउन हुजे, इहे शइ हुजे या कुझु ॿिया ॻोठ उन्हनि जा जेके प्रोजेक्ट्स आहिनि, या ज़ुल्फ़िकार हुजे, उहे अहिड़े नमूने सां प्रोजेक्ट पंहिंजा ठाहींदा, सिंधी माण्हुनि खे सिंध जे अंदरि, सिंध जे शहरनि में ख़ासि तौर ते उन्हनि खे धिकियो थो वञे। हिन वक़्तु हशर त इहो आहे त ताज़ो गाज़ी ॻोठ में जेके सिंध जा हज़ारे सालनि खां वठी मालिक आहिनि, उन्हनि खे त गोलियुनि सां परूण करे, उन्हनि खे गोलियूं हणी करे उन्हनि खे लॾायो थो वञे, उन्हनि खे बुलडोज़ कयो थो वञे, पर ॿिए तरफ़ अफ़गाननि खे हिते लीगलाइज़ कयो थो वञे। ऐं वॾी शर्म जी ॻाल्हि आहे त मुराद अली शाह चए थो ऐं निसार खोड़ो चवे थो त असां अफ़गाननि खे त क़ानूनी तौर ते हक़ु ॾेई छॾियो आहे। तव्हां अफ़गाननि खे क़ानूनी हक़ु ॾिनो आहे, बाक़ी सिंधी न दिलका आहिनि जेके हिन धरतीअ जा हज़ारे सालनि खां वठी असांजो ही एहतजाज